अक्सर छोकिरियूं सावरे रंग खे ख़राब समझंदियूं आहिनि ऐं पाण खे ॿियनि खां घटि महसूस कंदियूं आहिनि। छा तव्हां बि अहिड़ी अहसास कमतरी जो शिकार आहियो ऐं गोरी थियणु चाहियो थियूं? छा अव्हां ब्यूटी क्रीम इस्तेमालु कंदियूं आहियो? पर ख़बरदार, छा अव्हां खे ख़बर आहे त रंग खे गोरो कंदड़ क्रीमुनि जा इंसानी जिस्म ते कहिड़ा असर पवनि था? जी नाज़रीन, पहिरियों भेरो वाक़ई इहो साबित थी वियो आहे त रंग खे गोरो कंदड़ क्रीमुनि सां किरंगे जी हॾी जा मसइला थी सघनि था। सिहत जा माहिर पिणु चवंदा रहिया आहिनि त ब्यूटी क्रीमूं खल जे कैंसर समेत ॿियनि केतिरनि ई बीमारियुनि जो सबबु बणजनि थियूं। पर औरतूं मुसलसल इन ॻाल्हि खे नज़रअंदाज़ करे ब्यूटी क्रीमुनि ॾांहुं अञा वधीक ज़ोर ॾींदियूं रहियूं आहिनि। अहिड़ो ई हिकु वाक़ियो अमेरिका में पेश आयो आहे, जिते हिकु औरत मैक्सिको मां ठहियल क्रीम खे मुसलसल इस्तेमालु कयो, जंहिंसां संदसि सेंट्रल नर्वस सिस्टम सख़्तु मुतासिर थियणु लॻो। डॉक्टरनि शुरूआती मरहले में हुनजो सबबु पारे खे करार ॾिनो आहे, जंहिंजो घणो मिक़दार उन क्रीम में शामिलु कयो वियो ऐं हुनजो मक़सदु रंग खे साफ़ु करणो। औरत जी सिहत एतिरी ख़राब थी चुकी जो हुनखे नलके जे ज़रिए खाध खुराक ॾिनी पई वञे ऐं उहा ॻाल्हाइण ॿोलाइण खां बि महरूम आहे। ॼाणायल औरत केतिरे अरसे खां क्रीम इस्तेमालु कंदी रही हुई। पहिरीं हुनजे पुठनि में अजीब हरकत पैदा थी, पोइ कमज़ोरी वधी जेका ॿाहुनि ऐं कंध ताईं वञी पहुती। 2 हफ़्तनि खां पोइ हुनजी नज़र ख़राब थी वई ऐं हुनखे ॻाल्हाइण में ॾुखियाई पेश अचणु लॻी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk